मौलाना मुजीबुर रहमान जा बयान बुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल जरूर सब्सक्राइब कंदा। पहिरियां तव्हांखे इस्लाम जे अंदरि दाख़िल थियणो पवंदो। जन्नत में वञण जे लाइ इहो तमामु वॾी हिकिड़ी मेन पॉइंट आहे त तव्हां इन शइ जी गवाही ॾियो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, हिन काइनात जे अंदरि कोई बि इलाह न आहे, हिकिड़ो अल्लाह आहे। इन खां बाद में इन शइ जी लाज़मी गवाही ॾियो, इन शइ जी बि लाज़मी गवाही ॾियो मुहम्मद रसूलुल्लाह, जेको मुहम्मद तव्हां ॾाढो बीठो आहे न इहो अल्लाह जो रसूल आहे। अगरि इन शइ जी गवाही नथा ॾियो पोइ भले तव्हां नमाज़ पढ़ो था, रोज़ा बि रखो था, पर इहे रोज़ा ऐं नमाज़ कंहिं शइ जो जेको तव्हां कंहिं निजात न ॾियारे न सघंदा बसि, छो त ईमान जे लाइ इहा शइ हुजणु तमामु वॾी लाज़मी आहे। ईमान जे लाइ हुजणु इहा शइ तमामु वॾी लाज़मी आहे। वरी इन ईमान खां बाद में तव्हांजे अंदरि शिरक जो फॉल्ट न हुजे। ॾिसो तमामु वॾा माण्हू आहिनि न जेके ज़ाहिरी तौर ते त मुस्लमान हूंदा आहिनि न, पर इन खां बाद में तमामु वॾे हिसे जो जेको शिरक कंदा आहिनि। उनजो हिकिड़ो मां मिसाल ॾियां, ॾिसो खीर हूंदो न, खीर जी चोरी भरियल हुजे न, चोरी खीर जी भरियल हुजे त खीर त साफ़ु आहे न, इन जे अंदरि हिकिड़ो क़तरो जेकॾहिं पेशाब जो पइजी वञे छा था सम्झो खीर पीअंदव? इहो खीर मार्केट में क़बूल थींदो भला? जेकॾहिं माण्हू खे ॿुधायो त सही, मार्केट में खीर खे खपाइण वञूं, चओ साईं हीअ खीर जेको आहे 10 किलो आहे, हिकिड़ी असांखे ग़लती थी आहे, इन खीर जे अंदरि नंढे ॿार जा कुझु क़तरा जेको आहे पेशाब जा पिया आहिनि, त तव्हांखे चवंदो 10 रुपए में बि न खणंदोमांव, 200 में रोज़ु खणाए पियो, अॼु जेको आहे 10 रुपए में बि 10-5 जॻह न चवंदो रुपए ते बि न खणंदुमि, त खीर खे पलीत करे आयो आहियां, त अहिड़ी तरह जेकॾहिं इस्लाम अथव, मुस्लमान बि आहियो ऐं नमाज़ बि पढ़ो था, इन खां बाद में तव्हांजे अंदरि शिरक जो फॉल्ट आहे। ॻाल्हि सम्झ में अचे थी न साईं? जुमे ते नमाज़ सभई अचनि था, सभई नमाज़ पढ़ंदा आहिनि, पर जॾहिं बि मुश्किल अचे चए न साईं मां जेको आहे न हज़रत अली साईं खे, मौला अली खे मां जंहिं टाइम बि सॼींदो आहियां न त मुंहिंजी मुश्किल कुशाई थी वेंदी आहे, त साईं शिरक आहे। हाणे वरी हिते जेकॾहिं इहा ॻाल्हि कंदो न वरी माण्हू चवंदा यार तव्हां हज़रत अली साईं जा मुनकिर आहियो। कहिड़ी ॻाल्हि हलंदी आहे त तव्हां हज़रत अली साईं जा मुनकिर आहियो, त साईं इनखे त शिरक चइबो आहे न। तव्हां मुश्किल में जेकॾहिं फासो न त तव्हांजी नज़र काॾे बि डायरेक्ट न वञे, तव्हांजी सिधो जेकी नज़र वञे न उहो अल्लाह जी तरफ़ वञे। कंहिं पढ़ायो आहे इहो यकीन? कीअं पढ़ायो आहे? इहो यकीन त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ायो आहे न, इहो यकीन जेको आहे अल्लाह जे नबी बणायो आहे। ऐं जेकॾहिं मुश्किल अचे त पोइ मुश्किल में डायरेक्ट तव्हांजी नज़र तव्हांजे मुर्शिद ॾे वञे, त साईं असांजो मुर्शिद जेको आहे ख़ानदानी क़िस्म जा कमु कंदो आहे, मूंखे मुश्किल खां परे छॾींदो, मुंहिंजा मुर्शिद अचो जेको आहे मुंहिंजी मदद लाइ पहुच। भले साईं पोइ तव्हां नमाज़ पढ़ंदव न, नमाज़ पढ़ो, रोज़ा रखो, इन जो मिसाल ईअं आहे जीअं 10 किलो खीर जे अंदरि हिकिड़ो क़तरो या 2 क़तरा पेशाब जा पइजी वञनि त इहो खीर पीअंदव? त अहिड़ी तरह हितां जो ईमान बि पोइ ईअं ई जेको आहे न कंहिं कम जो न आहे। भले जेको आहे ला इलाहा इल्लल्लाह ज़ुबान ते हुजे ऐं नमाज़ पढ़ो, ऐं तव्हांजी खोपड़ी जे अंदरि दिलि जे अंदरि गैरुल्लाह जी मदद हुजे, गैरुल्लाह जी, त मां हज़रत अली साईं खे सॼींदो आहियां त उहो मुंहिंजे सॾ खे पुकारींदो, क़बूल कंदो आहे। तमामु वॾा माण्हू चवंदा आहिनि साईं असां नादे अली पढ़ंदा आहियूं। छा पढ़ंदा आहियूं? नादे अली ख़बर अथव न? काफ़ी दोस्तनि तव्हांखे ख़बर हूंदी, नौजवान हुयो, असां नादे अली पढ़ंदा आहियूं, असांजी मुश्किल कुशाई थींदी आहे। जीअं जो नादे अली पढ़ंदा आहियूं त फौरी तौरु एट ए टाइम असांजी मुश्किल हो ख़तमु थी वेंदी आहे। त साईं उन्हनि खे असां हिकिड़ो सुवाल था ॾियूं, उन्हनि खे हिकिड़ो सुवाल था असां ॾियूं, हिंदू वेंदा आहिनि न, हिंदू मंदर में वेंदा आहिनि, हिंदू मंदर में वेंदा आहिनि, त पोइ हिंदू बि पंहिंजे मंदर में छा चवंदा आहिनि त असांजी मुश्किल कुशाई कयो, फ़िलाणो जेको कमु आहे उहो काफ़ी टाइमनि खां नथो सेट थिए, त हिंदू मंदर खां वञी करे जीअं मोटींदा आहिनि न, घर पहुचंदा आहिनि त उहो ऑटोमेटिक उन जो कमु थी वेंदो आहे। त हिंदुनि जो दिमाग़ किथे वेंदो आहे? हिंदू ईअं चवंदो को अलाह कयो आहे, त हिंदू चवंदो आहे न बुत कयो आहे सभु कुझु, ऐं असां वारा मुस्लमान चवंदो आहे न हे मुश्किल कुशाई हज़रत अली साईं कई आहे। ऐं असांजा मुस्लमान वेंदा कंहिं पीर ते, कंहिं दरगाह ते, उतां हिननि जो थोरो घणो को कमु थी वेंदो, साईं कमु कंदो अलाह ई। केरु कंदो आहे? कमु कंदो अलाह ई। नज़र तव्हांखे तव्हांजा ॾाॾा बाबा ईंदा आहिनि, पोइ
चवंदा साईं दरगाह खां जेको कमु थियो साईं दरगाह खां न थियो आहे, पोइ जेकॾहिं दरगाह खां कमु थियो त पोइ थियूं भला हिंदू, छो त इहो अक़ीदो हिंदुनि जो बि त आहे न। पोइ फ़र्क़ु छा थियो? हिंदू चवंदा असां जेको वेंदासीं काॾे काॾे वेंदासीं, असां वेंदासीं जेको मंदरनि ते, ऐं तव्हां जो असां वेंदासीं दरगाहुनि ते। त इन जेको आहे न इन अक़ीदे खे बणाइण जे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में आया आहिनि त तव्हांजी मुश्किल कुशाई, तव्हांखे टेंशन खां परे करणु ऐं तव्हांजे मसाइल खे हल करण वारी ज़ात दुनिया जे अंदरि कोई बि न आहे, कोई बि जेको न आहे। हा हिकिड़ी ज़ात आहे जंहिंखे तव्हां पुकारींदो उनखे कॾहिं बि मौत न आहे, उनखे ज़वाल न आहे। उहा जेकॾहिं ज़ात हिन पूरी प्लेनेट ते आहे उहा अल्लाह जी आहे बसि।